ग्रामर जंहिंजी सिंधी में माना है व्याकरण ऐं उर्दू में इनके चइबो आहे सर्फो नहू। हिन जी डेफिनेशन थींदी द स्ट्रक्चरल साइंस ऑफ any language is called grammar। ग्रामर यानी व्याकरण। स्ट्रक्चरल साइंस ऑफ एनी लैंग्वेज इज कॉल्ड ग्रामर। हिन जो मतलब आहे कंहिं बि ॿोलीअ जे जोड़ जक जे इल्म के व्याकरण सदबो आहे। एग्जाम्पल ने जो कीअं वठिजे, मिसाल कहिड़ा उहे लफ़्ज़ आहिनि, कहिड़ा उहे ग्रामर जा हिस्सा आहिनि जेके लैंग्वेज जी स्ट्रक्चर यानी उन जी जोड़ जक में बुनियादी किरदार अदा कनि था। उन जी शुरुआत यानी लेटर, लेटर खां पोइ वर्ड, वर्ड खां पोइ सेंटेंस, सेंटेंस खां पोइ टेंस या ग्रामर जा ॿिया जेके भी हिस्सा आहिनि उहे टोटल जा टोटल हिन में हिस्सो वठंदा आहिनि स्ट्रक्चर में यानी जोड़ जक में हिन में हिस्सो वठंदा आहिनि। etc, what does etc stand for? etc means etc, 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 etc stand for etc means वगैरह वगैरह। हाणे लेटर, वर्ड, सेंटेंस, टेंस कहिड़ी तरह बोली जोड़ जक में हिस्सो वठंदा। जॾहिं पाण सेंटेंस लिखंदासीं, फर्ज़ कयो आउं सेंटेंस लिखां थो आई लाइक टू प्ले अ गेम। हाणे हिन सेंटेंस जे जो तव्हां गौर कंदो त पहिरीं ॻाल्हि त जेके बि आहिनि उहे टोटल अखर आहिनि, अखरनि जो मजमूओ आहे। उन खां पोइ अखर मिली करे जेको आहे सो लफ़्ज़ ठाहिनि पिया, जीअं ही लफ़्ज़ आहिनि टोटल, ठीकु आहे। उन खां पोइ ही हिकु सेंटेंस बि आहे ऐं ही हिकु प्रेज़ेंट सिंपल टेंस जो जुमलो बि आहे। यानी लेटर खां वठी सेंटेंस ताईं जेके बि शयूं आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि कंहिं बि लैंग्वेज जे सेंटेंस खे ठाहिण जे लाइ यानी उन जी स्ट्रक्चर जी जोड़ जक जे लाइ। ग्रामर जी ॻाल्हि था कयूं, इन जो मतिलबु आहे त लैंग्वेज जो ग्रामर आहे। ग्रामर यानी व्याकरण जोड़ जक जेका थिए थी उहा लैंग्वेज जी थिए थी। त लाज़मी आहे असांखे सम्झणु खपे त लैंग्वेज छा आहे, लैंग्वेज जी डेफिनेशन छा थींदी, लैंग्वेज छा आहे। लैंग्वेज जी माना आहे ॿोली। उन खां पोइ आहे द, इन जी डेफिनेशन जेका थींदी उहा थींदी the meaningful way, the meaningful way of communication, the meaningful way of communication is called language। इन्हें मतलब है बा मकसद या बा माना, बा मकसद या बा माना राबते जे जरिए खे बोली चइबो आहे। हिन में जेका इंपॉर्टेंट शइ आहे उहा आहे मीनिंगफुल वे ऑफ कम्युनिकेशन। The most important thing is the meaningful way of communication। meaningful way जॾहिं हूंदी कम्युनिकेशन जी यानी ॿोली त मुख़्तलिफ़ इशारा या उहे थींदा आहिनि, पर मीनिंगफुल वे ऑफ कम्युनिकेशन जॾहिं चवंदासीं इन जो मतिलबु आहे त का न का को हिकिड़ो माना ज़रियो इस्तेमालु कयल आहे लैंग्वेज जो। जंहिंमें फ़र्ज़ कयो लैंग्वेज जा केतिरा क़िस्म आहिनि। सिंधी असां वटि लैंग्वेज आहे, उर्दू लैंग्वेज आहे, इंग्लिश लैंग्वेज आहे, इहे सभु लैंग्वेज आहिनि। ऐं हिकिड़ा ज़रिया आहिनि राबते जा यानी कम्युनिकेशन जा ज़रिया आहिनि एटसेट्रा। हाणे पाण लैंग्वेज जी डेफिनेशन ऐं लैंग्वेज पढ़ियासीं छा आहे। पहिरियां पढ़ियासीं ग्रामर छा आहे। ग्रामर यानी कंहिं न कंहिं ॿोलीअ जो थींदो आहे ऐं उन खां पोइ पढ़ियासीं जॾहिं ॿोली आहे लैंग्वेज आहे त उन जी शुरूआत कीअं थी, लैंग्वेज पाण छा हुई। हाणे लैंग्वेज जी शुरूआत जेका आहे उहा थिए थी हिकु टुके खां वठी डॉट, डॉट खां वठी लैंग्वेज जी शुरूआत थिए थी। डॉट खां थींदी लाइन ते अचे थी, लाइन खां पोइ अचे थी लेटर ते, लेटर खां पोइ अचे थी सैलेबल ते, सैलेबल खां पोइ अचे थी
वर्ड ते ऐं वर्ड खां पोइ सेंटेंस ऐं अहिड़ी तरह सेंटेंस खां पोइ मुख़्तलिफ़ पैराग्राफ पैसेज खां थींदो यानी बुक्स ताईं पोइ सॼा लिखवान सॼी लैंग्वेज थींदी आहे। डाट खां कहिड़ी तरह मां फर्स्ट कयो हिकिड़ो टुपको आहे, हीउ टुपको आहे, हिन टुपके खां वठी शुरूआत थिए थी। कीअं टुपके खां वठी शुरूआत थिए थी? जॾहिं तव्हां का शइ लिखणु शुरू कंदो त सभिनी खां पहिरियां डॉट या टुपको साम्हूं ईंदो, उन खां पोइ जॾहिं डॉट पाण में मिलंदा त लाइन ठहंदी, यानी मुख़्तलिफ़ केतिरा ई डॉट जेके आहिनि घणा टुपका जेके आहिनि उहे पाण में मिली करे हिकु लाइन ठाहींदा ऐं लाइन जेॾीमहिल ठाहींदियूं आहिनि त लाइन मिली करे वरी छा ठाहींदियूं आहिनि? लेटर ठाहींदियूं आहिनि। फर्स्ट कयो असां वटि लेटर आहे ए त हिकिड़ी हीअं लाइन, हिकिड़ी हीअं ऐं हिकिड़ी हीअं, टे लाइनूं मिली करे ए ठाहींदियूं। अहिड़े नमूने सां लाइनूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं, जीअं कर्व, हिकिड़ी सिधी लाइन हुजे ऐं ॿ कर्व लाइन हूंदियूं त बी ठहंदी, हिकिड़ी ई कर्व लाइन हूंदी त सी ठहंदी। अहिड़े नमूने सां नंढड़ी लाइन हूंदी मथां टुपको हूंदो त आई ठहंदी, या जेके बि ABC जा लेटर आहिनि A to Z 26 लेटर्स उहे सभु जा सभु जेके आहिनि लाइन मां ई ठहनि था। लेटर खां पोइ वरी सेलेबल में छा थींदो आहे त वावल साउंड वावल ऐं प्लस जेके क़ानसूनंट लेटर आहिनि वावल ऐं क़ानसूनंट उहे ॿई गॾिजी करे साउंड ठाहींदा आहिनि। साउंड में सेंटेंस जेके वर्ड हूंदा आहिनि उहे सिंगल सेलेबल थींदा आहिनि, डबल सेलेबल थींदा आहिनि, ट्रिपल सेलेबल थींदा आहिनि, केतिरा ई मुख़्तलिफ़ सेलेबल मिली करे हिकिड़ो वर्ड ठाहींदा आहिनि, यानी हिकिड़ो वॾो वर्ड ठही सघे थो जंहिंमें मुख़्तलिफ़ सेलेबल हुजनि। फर्स्ट कयो सिंगल सेलेबल वर्ड कीअं थींदा आहिनि? जेकॾहिं गो हाणे सिंगल सेलेबल वर्ड आहे, हिन में हिकिड़ो कॉन्सोनेंट आहे, हिकिड़ो वावल लेटर मौजूदु आहे। फर्स्ट कयो डू, ये सिंगल सेलेबल वर्ड आहे, हिन में हिकिड़ो कॉन्सोनेंट ऐं हिकिड़ो वावल लेटर मौजूदु आहे। अहिड़े नमूने सां डबल सेलेबल थी सघनि था। फर्स्ट कयो एंटर में डबल सेलेबल आहे, यानी हिकिड़े खां हिकिड़ो सेलेबल वरी ॿियो सेलेबल, ऐं ॿिन्ही सेलेबल में तव्हां ॾिसंदव त सेलेबल अक्सर करे छा थो ठहे, जंहिंमें कॉन्सोनेंट ऐं प्लस वावल लेटर ॿई शामिल हुजनि था, पोइ उहो सेलेबल ठहे थो। सेलेबल ठहण जे लाइ लाज़मी न आहे त कॉन्सोनेंट लेटर उन सां गॾु हुजे। फर्स्ट कयो आहे हिकिड़ो वर्ड ठही थो वञे ऐं हिकिड़ो लफ़्ज़ माना सेलेबल आवाज़ बि आहे ऐं सिंगल सेलेबल बि आहे, गॾोगॾु लफ़्ज़ बि आहे, त ईअं बि लाज़मी आहे त यानी वावल लेटर सां बि हिकिड़ो साउंड ठही सघे थो, इन जो को इशू न आहे। उन खां सवाइ मुख़्तलिफ़ लेटर माना ठही सघनि था। फर्स्ट कयो DEVELOPMENT डेवलपमेंट, मेंट लव डिव, हाणे हिन में तक़रीबन 4 सेलेबल ही जेको आहे सो वर्ड आहे। अहिड़ी तरह जेके लेटर आहिनि उहे मिली करे उन में कॉन्सोनेंट हूंदा आहिनि, उन में वावल लेटर हूंदा आहिनि, उहे ॿई पाण में मिली करे जेको आहे सेलेबल ठाहिनि था। अच्छा, सेलेबल पाण में मिली वरी वर्ड ठाहींदा आहिनि। वर्ड जेके आहिनि सेलेबल मिली करे तव्हां चई सघो था ठाहींदा आहिनि, या वरी तव्हां चई सघो था त लेटर मिली करे ठाहींदा आहिनि। छो त साॻी जॻह ते ही लेटर बि आहिनि त साॻी जॻह ते ही सेलेबल बि आहे। सेलेबल मिली करे वर्ड ठाहींदा आहिनि त लेटर मिली करे वर्ड ठाहींदा आहिनि। वर्ड जेको आहे उन में हिकिड़े आवाज़ खां वठी या हिकिड़े लेटर खां वठी मल्टीपल घणा लेटर गॾु करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहे सघनि था। मिसाल लफ़्ज़ केतिरा थी सघनि था, जीअं प्ले, ईट, ड्रिंक वग़ैरह वग़ैरह, ही लफ़्ज़ आहिनि टोटल एक्सेट्रा। ऐं वर्ड जेके आहिनि उहे पाण में मिली करे वरी सेंटेंस ठाहींदा आहिनि। सेंटेंस जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि, उहे वरी फर्दर असां पाण टॉपिक में पढ़ंदासीं कीअं सेंटेंस ठाहींदा आहिनि। वर्ड मिली करे फर्स्ट कयो वर्ड आहिनि आई ईट एन एप्पल, हिन जगह ते 4 वर्ड्स आहिनि जेके मिली करे सेंटेंस ठाहिनि था। यादि रहे त को बि सेंटेंस अहिड़ो न आहे जेको वर्ब खां सवा ठही सघे। जीअं हिन में वर्ब आहे, कहिड़े बि क़िस्म जो वर्ब सेंटेंस में हुजणु लाज़मी आहे, यानी हिकु लफ़्ज़ वारो अगरि सेंटेंस हूंदो, हिकिड़े लफ़्ज़ वारो जेकॾहिं सेंटेंस हूंदो त उहो वर्ब हूंदो। फर्स्ट कयो जेकॾहिं असां चऊं प्ले ऐं अॻियां फुल स्टॉप ॾियोसि, प्ले मीन्स खेॾ, त हाणे ही हिकिड़ो सेंटेंस आहे, सेंटेंस थी सघे थो, बट यू कैन सी दैट इट इज़ अ वर्ब। तव्हां ॾिसी सघो था त ही सिर्फ़ु वर्ब आहे, यानी वर्ब जेको आहे उहो ई सेंटेंस ठहे थो।